मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। पूरे मुल्क वांगुरु मटियारी ज़िले में बि कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे इज़हार तौरु अधिकारो ॾींहुं मल्हायो वियो। उन हवाले सां तालीम खाते समेत ॿियनि खातनि पारां रैलियूं कढियूं वयूं। ज़िले इंतिज़ामिया मटियारी पारां डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मटियारी सईद आसिफ हुसैन शाह, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल सत्तार शेख समेत समूरनि सरकारी खातनि जे अमलदारनि ऐं वापारिन बिरादरी जे नुमाइंदनि जी अॻवाणीअ में गवर्नमेंट डिग्री बॉयज़ कॉलेज खां गवर्नमेंट MDM बॉयज़ हाई स्कूल मटियारी ताईं रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि, शागिर्दनि, वापारी बिरादरी, मीडिया, सिविल सोसाइटी, अवाम जे वॾे अंग शिरकत कई। रैली शिरकत कंदड़नि जे हथनि में कश्मीर जी हिमायत में बैनर खयल हुआ ऐं उहे कश्मीर बणिजंदो पाकिस्तान, पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणी रहिया हुआ। संदन चवण हो त भारत अॼोके ॾींहं ते कश्मीरनि जी आज़ादीअ ते राताहो हणी पंहिंजूं फ़ौजूं कश्मीर में लाहे ज़बरदस्ती कश्मीर ते कब्ज़ो कयो ऐं उन ॾींहं खां वठी कश्मीरनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। असांजो मुतालबो आहे त कश्मीरी अवाम खे हक़ ख़ुदारियत ॾिनी वञे ऐं मथनि ज़ुल्म बंदि कया वञनि। रैली जी पुॼाणी ते गवर्नमेंट MDM बॉयज़ हाई स्कूल मटियारी में मुनक़िद कयल तक़रीब खे ख़ासि महिमान तौरु ख़िताब कंदे DC मटियारी मोहम्मद यूसुफ शेख चयो त 27 अक्टूबर 1947 ते भारत पंहिंजे फ़ौज जे ज़रिए कश्मीर ते कब्ज़ो करे कश्मीर जी आज़ाद हैसियत खे ख़तमु करे छॾियो, जंहिंजी असीं सख़्त मज़म्मत करियूं था ऐं कंदा रहंदासीं। हुन वधीक चयो त असांजी पुरअमन जदोजहद कश्मीर जी आज़ादी ताईं जारी रहंदी। हुन चयो त अहिड़ा प्रोग्राम स्कूलनि में मुनक़िद करण जो मक़सदु शागिर्दनि खे इंडिया जे ज़ुल्मनि ऐं कश्मीरी भाइरनि बाबति मालूमात फ़राहम करणु आहे। उन मौक़े ते ॿियनि खातनि जे ऑफिसरनि समेत स्कूल जे शागिर्दनि पिणु कश्मीर जी आज़ादी ऐं इंडिया जे ज़ुल्मनि बाबति पंहिंजा वीचार वंडिया।